GDA टंडो अलायर जे अॻवान हाजी खैर मोहम्मद खोखर पारां बुकेरा शरीफ में बरसात जे गंदे पाणी जे नेकाल ऐं ड्रेनेज सिस्टम भरिजी वञण सबब इलाइक़े वासियुनि जे इतला ते बुकेरा शरीफ सरज़मीन ते बर वक्त पहुची पंहिंजे ज़ाती ख़र्च ते डीज़ल ऐं लिफ्ट मशीनूं लॻाराए बरसात जे बीठल गंदो पाणी नेकाल करायो। शहर में वाक़िअ ड्रेनेज पाइप लाइनूं ऐं खॾूं भरियल हुअण सबब GDA अॻवान हाजी खैर मोहम्मद खोखर बरसाती गंदे पाणी खे पंहिंजी ज़ाती पोखियल करोड़ रुपयनि जी फसल में लोड़ाए छॾियो। उन मौके ते इलाइक़े वासियुनि मीडिया खे ॿुधायो त असांजे केतिरनि ई दाहुनि कूकनि बाद को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो, जॾहिं त असां मजबूरन हाजी खैर मोहम्मद खोखर खे इतला कयो। जे बाद हाजी खैर मोहम्मद खोखर बर वक्त पहुची पंहिंजी ज़ाती ख़र्च ते लेफ्ट मशीन लॻाराए शहर में जमा थियल गंदो पाणी कढराए पंहिंजी ज़रई ज़मीन में लोड़ाए छॾियो। हिननि हाजी खैर मोहम्मद खोखर जा थोरा मंझि चयो त हाजी साहब पंहिंजी ज़रई ज़मीन खे ॿोड़ाए बि असांजी मदद कई। हिननि मीडिया खे ॿुधाईंदे चयो त 2011 में आयल बोर्ड में बि हाजी खैर मोहम्मद खोखर पंहिंजी ज़ाती ज़मीन ते करोड़ रुपयनि जो बीठल फसल ॿोड़ाए असांजी मदद कई ऐं हींअर बि हिन साॻियो तरीक़ो अपनाए लखे रुपयनि जी फसल ॿोड़ाए असांखे बचायो आहे, जंहिंजा असीं संदसि थोराइता आहियूं। जॾहिं त उन मौके ते सियासी व समाजी शख़्सियत ऐं अलखैर वेलफेयर एसोसिएशन बुकेरा शरीफ जे सरपरस्त आला सैयद इमदाद शाह ॾाॾाई बि साणुसि गॾु हो। कैमरामैन वसीम दाऊदानी सां गॾु जुनेद जबार, दाऊद पोटो, लार TV, टंडो अल्लाहयार।